अॼोके हिन प्रोग्राम जी कार्रवाई खे अॻिते हलाइण लाइ गुज़ारिश कजे थी सिंधी अदबी संगत गुलशन जी जे सेक्रेटरी मारूमुला मुंजा मलीर जा जे सदर साईं इरफान आबासी साहब खे तो डाइस ते अचनि ऐं अॼोकी तकरीब जी कार्रवाई खे अॻिते वधाइनि। मेहरबानी साईं इनायत साईं। जेॾो तुंहिंजो नाम बाज बोजाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाम बाज बोजाई मंगा, रिय थंबे रिय थूणीअ तूं छपर तूं छा, कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। स्टेज ते वेठल सेक्रेटरी स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स साईं मनोहर महेश्वर साहब, पीपल पार्टी जिला मलीर जे प्रेसिडेंट ऐं मौजूदा मेंबर प्राउंस असेंबली मोहतरम राजा अब्दुल रज़ाक बलोच साहब, सांस वेठल सिंधी अदबी संगत जो तमाम वॾो नालो, सिंधी अदबी संगत जे कराची ज़िले जे राब्ता सेक्रेटरी, सिंधी जे वॾे तमाम मज़ामती शाइर साईं अब्दुल हकीम अरशद जो फर्जंद साईं राशिद लखमीर साहब, ऐं उन सां गॾोगॾु स्टेज ते असांजे हिन मलीर जी सियासी समाजी शख्सियत साईं खुदारनो शाह साहब स्टेज ते मौजूद आहिनि। मुंहिंजे साम्हूं जिथे जिथे नज़र पए थी उते पिंडाल में वेठल सहाफ़ी दोस्त, अदीब राइटर दोस्त नज़र अचनि पिया, तमामु वॾा नाला आहिनि। अॼोके हिन पिंडाल में असीं सभु मेज़बान आहियूं। मूंखे CEO माई टीवी साईं रुस्तम लख साहब जो हुकुम थियो त तव्हां कार्रवाई हलायो। टॉपिक आहे मौजूदा दौर में डिजिटल मीडिया जी अहमियत। रुस्तम लख जो तारफ़ कुझु न आहे, गुज़श्ता 20-25 सालनि खां हू बचपन खां निजी चैनल ते कमु कंदो पियो अचे, एज अ डायरेक्टर, प्रोड्यूसर, ड्रामा निगार, एंटरटेनमेंट ऐं न्यूज़ जे साइडुनि खां कमु कंदो पियो अचे। जॾहिं हिन दौर में हिकु इनकलाब आयो ऐं प्रिंट मीडिया किताबनि, खतनि, ईदकारनि जो हिकिड़ो ज़वाल आयो त रुस्तम लख हिकु अहिड़ो माण्हू हो जंहिं पंहिंजा सभु चैनल छॾे ऐं पंहिंजो नंढो चैनल इफ़्तिताह करे ऐं उन ते आणण लाइ संदरो ॿधो। मूं वटि उहो आयो, चई मां पंहिंजो चैनल आणियां थो। मां चयो ॾाढो ॾुखियो दौर आहे, चैनल तव्हांजो कीअं हलंदो? हुन उहो नालो सिलेक्ट कयो माई टीवी। त माण्हू चवंदा आहिनि त माई टीवी छा आहे, पर आउं अॼु ॿुधायां त माई टीवी रुस्तम जे वाल साहब मोहम्मद यूसुफ जे हवाले सां आहे, MY। ऐं माण्हू चवंदा आहिनि त माए आहे, पर जेको ही माई टीवी आहे उहो मोहम्मद यूसुफ आहे असल में, जेको मां अॼु शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी। त हुन इन नाले सां, जीअं असांजो हिकिड़ो इदारो आहे मलीर में AH यंगवर्ड अकेडमी अब्दुल हकीम जे नाले सां, त अहिड़े तरीक़े सां असांखे ख़ुशी आहे त रुस्तम लख हिकु निज सिंधी वेब चैनल में 4 साइडुनि खां, एंटरटेनमेंट साइड, न्यूज़ साइड, ड्रामा साइड ऐं करंट अफेयर्स खे एतिरो तक ते खणी आयो जो अकेलो सिर लखनि खां मथे फॉलोअर पैदा करियो आहे। ऐं कराची में वाहिद सिंधी चैनल आहे रज़ाक साहब, जेको हींअर रन करे पियो, जंहिंखे गवर्नमेंट APR खां वेंदे, ECCI खां वेंदे काफ़ी इदारा इनलेस करे चुका आहिनि ऐं हुनखे उहा मॉनिटराइज़ मनता जेका आहे मिली चुकी आहे। त मलीर मां हिकिड़ो नंढड़ो माण्हू कमु शुरू करे ऐं उहो महिनत पंधु, पहिरें पंधु, कॾहिं रोडनि ते कॾहिं रस्तनि ते, मोबाइल ते माण्हू खे मोटिवेट करण जो कारनामो जेकॾहिं आहे त रुस्तम लख जो आहे। रुस्तम लख खे गुज़ारिश कंदो अचे मेज़बान जे में, महिमान सां मथे वेह, पोइ कम खे लॻे। त उहो जे CEO माई टीवी चैनल आहे पाण अचे। रुस्तम जॾहिं बि मूंसां वेहंदो आहे या मुंहिंजे इदारे में ईंदो आहे त
हिकिड़े माण्हू जो घणो ज़िक्र कंदो आहे, उहो आहे मुनवर मैसर। साईं मुनवर रे वियोसि, साईं मुनवर मूंखे हीअं गाइड कयो, साईं मुनवर वटि मां अॼु अचां पियो, साईं मुनवर मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई आहे। माना जेॾी महिल ही वर्कर माण्हू आहे, पर हिन ते चपनि ते ज़िक्र त मुनवर मैसर जो घणो हूंदो आहे। ऐं मुनवर मैसर खे केरु न सुञाणे त हू कलंदर मंश माण्हू आहे। कॾहिं हू दरगाहनि ते पियो विर्द कंदो आहे, त कॾहिं पियो हू धमालू हणंदो आहे। ही वाहिद यूथ अफेयर्स जो सेक्रेटरी मुनवर मैसर आहे। मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खां वेंदे मुख़्तलिफ़ दरगाहनि खे ऐं फ़क़ीर मंश सूफ़ी अदम खे जहिड़े तरीक़े सां हिन माण्हूअ सिंध में आशनास करायो आहे, उन मां सम्झां थो मुनवर मैसर ॾे वॾो क्रेडिट वञे थो सिंध जे तारीख़ जो। राजा अब्दुर्रज़ाक बलोच, आउं सदाईं ॾिसंदो आहियां त हिकु ॿ मुलाक़ात जॾहिं थींदी आहे त चवंदो आहे त अदब ते ॻाल्हायो, किताबनि ते ॻाल्हायो। पोइ जॾहिं सिंध असेंबलीअ में सिंधी शाइरी पढ़ंदो आहे त सिंध असेंबली वॼंदी आहे, नांग न निकिरंदी पहिर त उन टाइम ते सिंध असेंबली में धमाको थींदो आहे। त हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि आहे जो सरदार शाह खां पोइ सिंध जे मौज़ूअ ते वॾे आवाज़ सां ॻाल्हाए सघे थो ऐं असांजी नुमाइंदगी करे सघे थो। फ़ख़्रु आहे असांखे राजा अब्दुर्रज़ाक ते ऐं सभिनी महिमाननि ते। तव्हां सिंध जी सकाफ़त आहे ऐं सिंध जी रस्म आहे। मलीर जे हिकिड़े पस्तप इलाइक़े में जंहिंजे ओताक ऐं जंहिंजी वस्ती ख़ुदा निशाह जे नाले सां मशहूरु आहे, त हीउ इलाइक़ो ख़ुदा निशाह जो इलाइक़ो आहे, जंहिं पंहिंजे इलाइक़े खे माण्हुनि खे नंढे नंढे ॻोठनि खे एतिरियूं सहूलियतूं ॾियारायूं आहिनि। ऐं हर महाद ते उहो चाहे सिंध जे बचाव जो मौज़ू हुजे या को ॿियो मौज़ू हुजे त साईं ख़ुदा निशाह अॻियां अॻियां हूंदो आहे। इहो असां लाइ फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे त असीं उन ज़िले में रहूं था जंहिं ज़िले जो पीपल पार्टी जो सेक्रेटरी सदर साईं रज़ाक साहब आहे ऐं समाज जी वॾी शख़्सियत सां साईं ख़ुदा निशाह साहब आहे। असीं वॾा ख़ुशकिस्मत माण्हू आहियूं। आउं गुज़ारिश कंदुसि माई टीवी जे CEO खे त हू महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपनि सां पाराए ऐं साईं मुनवर मैसर खे हू अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कंदो। रुस्तम लख साहब खे गुज़ारिश आहे त इन रस्म खे अदा कनि त महिरबानी थींदी। अच्छा, रुस्तम साहब वॾी तकलीफ़ कई आहे। एवार्ड, अजरक, टोपी, शील्ड, इहे सभु शयूं हुन ठारायूं आहिनि, उहे साईं खे पेश कंदो। यादगार लम्हात आहिनि, ख़ुशियुनि भरिया लम्हात आहिनि। मीडिया जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिनखे कवरेज कर। शील्ड, सर्टिफिकेट, टोपी, अजरक जिन्हनि यादगार शील्डुनि साइन सां रुस्तम लक साईं मुनवर मैसर खे पेश कंदो। अच्छा, गुलदस्तो बि आहे। हिन करे गुलदस्तो वरी हर वक़्तु हथ में हूंदो आहे, जिते हूंदो आहे त मिलंदो आहे। साईं तव्हांखे दिलि जे गहराइण सां भलीकार कयूं था, पोइ भली घिटीअ में मिले न त बि चवंदो साईं तव्हांखे दिलि जे गहराइण सां भलीकार कयूं था। त इहे रुस्तम जूं ख़ुसूसियत आहिनि जेके हू माण्हुनि जे मथां क़ुर्बान कंदो आहे। संदसि इहा आज़दी आहे, इंसारी आहे। अहिड़ो ई ॿियो टोपी, अजरक, एवार्ड, शील्ड। ओके, साईं रुस्तम लख साहब गुज़ारिश आहे त असांजे बहादुर अॻवान मोहतरम अब्दुर्रज़ाक बलोच साहब खे, राजा रज़ाक बलोच साहब खे शील्ड, अजरक, टोपी ऐं गुलदस्तो पेश कंदो। रुस्तम लख साहब राजा अब्दुर्रज़ाक साहब खे। शील्डूं, अजरक, टोपियूं एतिरियूं जो गाॾी जी पोई सीट भरिजी वेंदी, मां सम्झां थो। महिरबानी साईं राजा अब्दुर्रज़ाक बलोच साहब, ही असांजे सिक भरिया तोहफ़ा आहिनि, दिलि जे गहराइण सां क़बूल कंदा। गुज़ारिश आहे CEO माई टीवी मोहतरम रुस्तम लख साहब खे त सिंधी अदबी संगत जे ज़िला राब्ता सेक्रेटरी कराची राशिद लखमीर साहब, जंहिं अदबी संगत खे पंहिंजे हिन मुहबत मां ईअं पोयो आहे ॼण त गुलशन हदीद ऐं मलीर हुन जो ॿियो घर लॻंदो आहे। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त राशिद लखमीर जेको आहे सो गुलशन हदीद खे ऐं मलीर खे पंहिंजो घर सम्झंदो आहे। खेसि लाइ तोहफ़ा आहिनि, अजरक आहे, टोपी आहे, शील्ड आहे।
अॼुकल्ह जो सेटेलाइट चैनल जेके वॾा आहिनि उहा बि एतिरी महिनत कोन था कनि जेतिरो माई टीवी चैनल जो रुस्तम लक वीचारो पंहिंजे वड़ाऊं करे दोस्तनि खे आज जी निसारी में पंहिंजा तोहफ़ा पेश करे थो। रुस्तम लक साहब खे गुज़ारिश आहे त मलीर जे समाजी सियासी शख़्सियत ज़िले काउंसिल जे साबिक़ा अॻवान ऐं सिंध जे वॾे नाले असां तव्हांजे वॾे साईं ख़ुदा निशा साहब खे इहे सभु शयूं सामी साहब खे गुज़ारिश आहे त पाण अचे ऐं साईं ख़ुदा निशा साहब खे सामी मेमून अवामी प्रेस क्लब जो रूहे रवां ऐं जंहिं हिते वॾी महिनत करे हिकिड़ी प्रेस क्लब जो बुनियाद विधो आहे जेका सिंध जे सकाफ़त जो मर्कज़ बि आहे, सिंध जे प्रोग्रामनि जो मर्कज़ आहे ऐं असां तव्हांजी गॾियल औताक आहे उन जो सामी मेमून साहब